सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण 1857 वारी जंग आज़ादी में सिंध जे अदा कयल किरदार बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। ही इन सिलसिले में ॻाल्हि ॿोल जी पहिरीं कड़ी आहे। अॼु पाण हैदराबाद में आज़ादी जे मतवालनि तरफ़ां जंग आज़ादी में ॾिनल क़ुर्बानियुनि जो ज़िक्र कंदासीं। सिंध समेत बरे सगीर ते अंग्रेज़नि जे कब्ज़े बैदि में देश जे माण्हुनि धारे साम्राज्य जे ख़िलाफ़ पंहिंजी जिदोजहद जारी रखी। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ रियासतुनि जे अवाम तरफ़ां धारी वालार ख़िलाफ़ हथियारबंद वेढ़ियूं विढ़ियूं वयूं। इन्हनि वेढ़ियुनि मां वॾे में वॾी वेढ़ 1857 वारी जंग आज़ादी हुई, जंहिंमें सॼे बर सगीर जे ग़ुलाम क़ौमुनि जे आज़ादी पिसंदनि बहिरो वरितो। नंढे खॾ ते अंग्रेज़नि जे कब्ज़े ख़िलाफ़ देश जे माण्हुनि जी इहा वॾे में वॾी वेढ़ हुई, पर हू उन में मुख़्तलिफ़ सबबनि जे करे कामयाब थी न सघिया ऐं अंग्रेज़नि हिन आज़ादी जी जंग खे इंतिहाई बेरहमी सां कुचले छॾियो। 1857 वारी जंग आज़ादी में सिंध जे माण्हुनि बि वधी चढ़ी हिसो वरितो। सिंध में आज़ादीअ जे तहरीक जा अहम मर्कज़ कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, जैकबाद ऐं शिकारपुर हुया। अॼु पाण आज़ादी जी जंग में हैदराबाद वारे मर्कज़ बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन मर्कज़ तां अंग्रेज़नि जे राज ख़िलाफ़ कहिड़े नमूने रिथाबंदी कई वई। आज़ादी जी जंग जी रिथाबंदी कंदड़ सिपाहियुनि सभ खां पहिरियां हैदराबाद ते कब्ज़े करण बैदि ॿियनि शहरनि तरफ़ अॻु भराई करण थे घुरी, जिन में खैरपुर, रोहिणी, बहावलपुर ऐं मुल्तान शामिल हुआ। सिंध में उन वक़्तु अंग्रेज़ ऑफिसर सर बाटल फ्रीयर वटि 500 अंग्रेज़ी सिपाही मौजूदु हुया। उन्हनि मां बि फ़क़ति 350 फ़रंगी फ़ौजी कंहिं बि इम्कानी जंग में हिसो वठण लाइ तयारु हुया। बग़ावत जी मनसूबाबंदी जी ख़बर पवंदे ई सर बाटल फ्रीयर मिडनी अंग्रेज़ सिपाहियुनि खे तयारु रहण जो हुकुम ॾिनो। उन वक़्तु तोबखाने जे हिकु देसी सूबेदार पंहिंजे वतन वासियुनि सां गद्दारी कंदे अंग्रेज़ फ़ौज जे ऑफिसर मेजर कमांडिंग ऑफिसर लेफ्टिनेंट बेट्स काम्बे खे इतलाउ ॾिनो त फ़ौज में बग़ावत जी तयारी थी रही आहे। इन सिलसिले में देसी सिपाहियुनि जूं ॻुझियूं गॾिजाणियूं थी रहियूं आहिनि। अहिड़ो इतलाउ मिलंदे ई अंग्रेज़ फ़ौज जे अहम उहिदनि तां देसी अमलदारनि खे हटाइण शुरू कयो वियो। अंग्रेज़नि देसी सिपाहियुनि खे बि मुकमिल तौर ते बेहथियार करणु शुरू करे ॾिनो। मक़ामी सिपाहियुनि खे फ़ौज जे तोबखाने तां बि हटायो वियो ऐं तोबखाने जी चार्ज फ़रंगी सिपाहियुनि जे हवाले कई वई। बग़ावत जा इतला मिलण बैदि हैदराबाद में रहंदड़ अंग्रेज़नि में बेइंतहा ख़ौफ़ पखिड़ियल हुयो। क़ाबिज़ इंतिज़ामिया तरफ़ां फ़रंगियुनि जे ख़ानदाननि खे ग़ैर महफ़ूज़ जायुनि तां लॾाए शहर जे क़िले में मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त हैदराबाद में बग़ावत खे कुचलण लाइ तोबखाने जे 60 सिपाहियुनि ऐं 50 वॉलंटियरनि खे लेफ्टिनेंट हैरिस जी कमांड में हैदराबाद मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो। कर्नल हट तरफ़ां इहो बंदोबस्तु इंतिहाई तकड़नि बुनियादनि ते कयो वियो। अंग्रेज़नि जी फ़ौज जो ही काफ़िलो सिज उभरण खां अॻु ई हैदराबाद पहुची वियो। 10 सेप्टेम्बर जो ॾिहाड़ो देसी सिपाहियुनि तरफ़ां क़ाबिज़ अंग्रेज़ ख़िलाफ़ बग़ावत करण लाइ मुक़ररु थियल हो, पर अंग्रेज़नि बग़ावत जी खुड़क पवंदे ई उन खे अॻु में ई कुचलण जी मनसूबाबंदी करे वरिती हुई। हैरिस खे सर बाटल फ्रीयर तरफ़ां हुकुम ॾिनो वियो त हू इंतिहाई बेरहमी सां बग़ावत खे कुचले छॾे। बग़ावत जी रिथाबंदी कंदड़नि खे ॻोल्हे मिसाली सज़ाऊं ॾिनियूं वञनि। अंग्रेज़नि तरफ़ां बग़ावत जी रिथाबंदी कंदड़नि जी ॻोल्हा लाइ
देसी दलालनि जो ॼार विछायो वियो, जेकी पंहिंजे ई देश धणियुनि खे पकड़ण लाइ कुते जियां नूस नूस कंदा रहिया। देसी दलालनि जे इतलाह ते हैदराबाद में प्यादल फ़ौज जे हिकु हवलदार ऐं 5 सिपाहियुनि खे बग़ावत जे ॾोह में गिरफ़्तार कयो वियो, जिन खे कोर्ट मार्शल कयो वियो। अंग्रेज़नि जी अदालत तरफ़ां पंहिंजे ई वतन जे आज़ादीअ लाइ जदोजहद जी रिथाबंदी कंदड़ देसी फ़ौजी हवलदार खे तोप जे मुंहं में ॾेई उॾाइण जो फ़ैसिलो ॾिनो वियो, जॾहिं त बाक़ी संदसि साथियुनि खे जनम टीप जी सज़ा ॿुधाई वई। अंग्रेज़नि तरफ़ां मक़ामी माण्हुनि में ख़ौफ़ पखेड़ण लाइ बग़ावत जी रिथाबंदी कंदड़ हवलदार खे सरेआम मौत जी सज़ा ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिं लाइ 11 सेप्टेम्बर ते परेड जे मैदान में खेसि तोप सां ॿधी उॾाइण जी तयारी कई वई। इन खूनी मंज़र खे ॾिसण लाइ मक़ामी माण्हुनि खे घरनि मां ॿाहिरि कढी मैदान में गॾु कयो वियो। हज़ारे माण्हुनि जे आॾो बाक़ी हवलदार खे तोप जे मुंहं में ॿधी धमाके सां उॾायो वियो। ख़तरनाक आवाज़ सां गॾु कैदीअ जो जिस्म टुकड़ा टुकड़ा थी आसमान तरफ़ उॾामण लॻो। संदसि करघे जो हॾो बाक़ी जिस्म खां जुदा थी मैदान में उठ ते चढ़ियल डिप्टी कलेक्टर खे वञी लॻो। डिप्टी कलेक्टर धकु लॻण सबबि फ़हको करे वञी मुंहं भर ज़मीन ते किरियो। अहिड़ी तरह हवलदार जो खून आख़िरी वक़्त ते बि देश जे दुश्मननि सां पंहिंजो पलांत कंदो। महिरबानी।